अस्सलाम वालेकुम। हम साफ़ी अली गुलाम खोसो, टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान, मरकज़ी मीडिया कोऑर्डिनेटर पाकिस्तान, इदारा बराए इंसानी हुकूक। मुझो जो मामलो हो सवेरे जो शुरू का हलियो पे मनशात फरोशन के खिलाफ़ जो सिस्टम हो उन में SSP बदीन साहब जो अथोराइता आहियूं जिन फिल फोर नोटिस वठी DSP बदीन आबलिक टंडो बाबो साईं सैयद पीर शबीर शाह साईं जिन के जो ऑफिसर मुक़रर कयो किसे जांच जे लाइ उन में जो असां विथड्रॉ कयो है उन में इहो थियो त पुलिस जो है पंहिंजो कम जो है किरदार अदा कंदी ऐं इंशाअल्लाह मनशात फरोशन के बख़्श न कंदी जेके भी हूंदा। इहो बयान जो है इन जे लाइ ॾियां पियो ऐं सभिनी दोस्तनि जूं ऐं सभिनी ऑफिसरनि जूं एंड सभई जेके भी टीम जा मेंबर टीम पाकिस्तान मरकज़ी चेयरमैन इसहाक शेख साहब जा भी थोराइतो आहियां एंड सॼा जेके भी मेंबर मुंहिंजा दोस्त आहिनि उन सभिनी जो थोराइतो आहियां। सभिनी जी महिरबानी आहे, मौला तव्हांखे ख़ुशि आबाद रखंदो ऐं इन केस के इते विथड्रॉ कयो आहे। इन जे करे जेके ॻाल्हियूं ॿाड़ियूं थियूं आहिनि असांजूं जेको मुआइदा थिया आहिनि असीं उन ते पाबंद आहियूं ऐं असां पुलिस जी हमेशह रिस्पेक्ट कई आहे ऐं कंदासीं। सिंध पुलिस जिंदाबाद। अली गुलाम खोसो, सोशल मीडिया सेंटर सिंध CEO।